अज़ीज़ अकारब उहे वेठा चवंदा आहिनि यार हीउ यतीम थी वियो, हीउ यार तबाह थी वियो, हीउ यार बसि छा कंदो हाणे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हीअ दुनिया तक़रीबन जीअं ठही आहे त जेकी बि पैदा थिया आहिनि उन्हनि खे हिकु ॾींहुं मरणो बि पवे थो। जीअं राति थी अचे त उनखां पोइ पक आहे त ॾींहुं बि थींदो, जे ॾींहुं थो थिए त पक आहे त राति बि थींदी। ख़ुशी आहे त ग़म लाइ तयारु हुजे त ग़म बि ईंदो, जे ग़म आहे त सम्झी वञे त मुंहिंजे लाइ ख़ुशियूं अलाह ज़रूरु पैदा कंदो। ग़रीब आहे त अमीर बि आहे। दुनिया जा एतिरा केतिरा ई मिसाल आहिनि इंसाननि जे लाइ त बाबा हीअ दुनिया ठही आहे, हीअ जिस्म ठहियो आहे त हीअ जिस्म रहंदो बि सही। पर असां वटि तक़रीबन हिकिड़े किसे खे तमामु आम कयो वेंदो आहे। अगरि कंहिंजी बि का फोतगी थिए थी त उन जे ॿार खे चवंदा आहिनि त बाबा हीउ छोरो छिनो थी पियो आहे, हीउ छोकिरो यतीम थी पियो आहे। उनखे सपोर्ट करण जे बजाए उनजी दिलि खे वेतर केराईंदा आहियूं त बाबा बसि हाणे हिनखे पीउ जो सहारो, हाणे वीचारो निंधणको थी वियो। उनजी उमिरि बि इहा हूंदी आहे त हू सम्झंदो आहे त वाक़ई को एॾो वॾो पहाड़ किरियो आहे। पीउ जे मरण खां पोइ त औलाद ते पहाड़ वाक़ई किरंदो आहे, पर तंहिं महिल उन मिट माइट दोस्तनि ऐं अज़ीज़नि जी सपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे उन ॿार खे। असां चवंदा आहियूं त हीउ छोरो थी पियो, मतिलबु इहा त ज़ाती सभिनी खे ख़बर आहे। जेके उनखे चवंदा आहिनि त उन्हनि जा पीउ बि मुअल हूंदा आहिनि। तक़रीबन ईअं थींदो आहे। असां उन्हनि खे अगरि सम्झाईंदासीं, दिलिजाए ॾींदासीं, उन्हनि खे हिकिड़ी सपोर्ट कंदासीं, उन्हनि सां हाल भाई थींदासीं, चवंदासीं त सॼी दुनिया सां ईअं थियो आहे, हीअ अलाह जो क़ानून आहे, इहो क़ानून हलंदो थो अचे, हीउ पहिरियों कमु कोन्हे जो तोसां थियो आहे, हीउ सदियुनि खां थींदो थो अचे, नबियुनि सां थींदो थो अचे, वॾनि वॾनि बादशाहनि अमीरनि सां थींदो थो अचे। सभिनी जा पीउ मरी विया, माउ मरी वई सभिनी जी, पंहिंजा रिश्ता उन्हनि खां विछड़ी था वञनि। उहे वॾा सदमा हूंदा आहिनि। उन सदमनि खे बर्दाश्त करण लाइ अलाह पाक इंसान जी सपोर्ट करे थो, पर अगरि इंसान बि उथी ॿ लफ़्ज़ उन जी फेवर में ॻाल्हाए त ॿार खे सपोर्ट अची वेंदी। ऐं तव्हां यकीन कयो, जेके छोरा छिना जंहिंखे असां चवंदा आहियूं, जिन जो पीउ मरी वेंदो आहे ऐं उहे अकेला जेके थी वेंदा आहिनि, उहे तारीख़ मटाईंदा आहिनि। काफ़ी अहिड़ा शख़्स हूंदा आहिनि, उहे तारीख़ पंहिंजी मटाए छॾींदा आहिनि। उहे ज़माने सां मुंहुं ॾेई चङनि भलनि खां अॻिभरा थी हलंदा आहिनि, छो जो उहे पंहिंजे कुल्हनि ते वज़न सम्झी, पंहिंजी फैमिलीअ जो ॿार सम्झी, पंहिंजे नंढनि भाइरनि भेनरुनि खे अहिड़ो ख़ुशहाल करे हलाईंदा आहिनि। जेके नंढा हूंदा आहिनि, उन्हनि जूं भेनरियूं, उन्हनि जा भाइर, उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त बाबो छा हो, उन जा भाइर कमु पटे वेंदा आहिनि। अक्सर ईअं थींदो रहंदो आहे। गुरबत में बि थींदो आहे, विचोले तबिके में बि ईअं थींदो आहे। अमीरनि जा जॾहिं वालिद मरंदा आहिनि त थी सघे थो ॿार खे पैसे जी सपोर्ट आहे, पर ॾुख त विछड़नि जो उन्हनि खे बि थींदो हूंदो, पर उन्हनि जा ज़ख़्म तकड़ में भरिजी वेंदा आहिनि। पैसो जेको आहे त चङा भला ज़ख़्म भरे छॾींदो आहे। गुरबत में पंहिंजनि जो विछड़णु जेको आहे न, ॼण पहाड़ तां किरण जे बराबरि आहे। कहाणी जो मक़सदु इहो आहे त अलाह पाक सभिनी खे वॾी हयाती ॾे। जेके बि आहिनि चवंदा आहिनि त निंधण को कुतो बि न थिए, इंसान त परे जी ॻाल्हि आहे, पर को जानवर जो बि पीउ माउ न फ़ौत थिए। पर को बि शख़्स अगरि जहान छॾे थो त बजाए उन जे दिलि केराइण जे, तव्हां अगरि उन जी सपोर्ट कंदव, उनखे ॻाल्हियुनि ज़रिए तव्हां मुतमिन कंदव, तव्हां यकीन कयो त उहो शख़्स जेको आहे त अॻिते हली कामयाबु थींदो। तव्हांजे ॻाल्हियुनि जे ज़रिए, तव्हांजी सपोर्ट जे ज़रिए। तव्हां उनखे भले कुझु न ॾियो, तव्हां वटि मिठी ज़बान त आहे न, मुतमिन करण जा तरीक़ा त आहिनि न, उहो तव्हां कयो ऐं उन जे मथे ते हथु रखो त बाबा दुनिया सां थियो आहे, सभिनी सां थियो आहे। उन्हनि खे पंहिंजा मिसाल ॾेई ॿुधायो त भला मां वेठो आहियां, मुंहिंजो पीउ जीअरो आहे छा? मां बि त नंढे हूंदे छोरो थियो हुउसि, मां बि त यतीम थियो हुउसि, मुंहिंजो बि केरु कोन हुयो, मां बीहजी वियुमि पेरनि ते, मूं बि पंहिंजे भेनरुनि जी भाइरनि जी सपोर्ट कई, मूं घरु ठाहियो। तव्हां पंहिंजा मिसाल ॾेई उन ॿार खे चङे नमूने सां मुतमिन करे सघो था। ऐं तव्हां यकीन कयो, तव्हांजा उन टाइम ते अल्फाज़ वॾे कम जा हूंदा। मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखी छॾिजो
अहिड़े ग़मगीन मौक़े ते अगरि तव्हां ॿार जी सपोर्ट कंदव ऐं तव्हां अहिड़ा मिठा अल्फाज़ कंदव, तव्हां ज़माने जा मिसाल ॾेई उनखे सम्झाईंदव, तव्हां यकीन कयो तव्हांजे अल्फाज़नि जी एॾी अहमियत थींदी। उहो ॿारु वॾो थींदो, उहो ॿारु पंहिंजे ज़माने सां विढ़ंदो, उहो ज़माने में कामयाबु थींदो, तव्हांजा अल्फाज़ कॾहिं न विसारींदो। चवंदो त मूंखे फिलाणे सपोर्ट कई, फिलाणे मूंखे विहारे सम्झायो हुयो, ऐं तव्हांजो शुमारु हिकु सुठनि इंसाननि में थी वेंदो चंद लफ़्ज़नि जे करे। अगरि तव्हां चाहियो था त तव्हां जूं कचहरियूं हमेशह क़ाइमु हुजनि, तव्हां जूं ॻाल्हियूं ज़माने में हलनि, माण्हू उन्हनि ॿियनि खे मिसाल ॾेई ॿुधाइनि त मूंखे फिलाणे हीअं चयो, हीअं चयो, हीअं चयो, त सभ खां पहिरियां माण्हुनि जी सपोर्ट करणु सिखो। माण्हुनि खे सपोर्ट कयो, ज़बानी सपोर्ट कयो। को ॻाल्हाए थो, ग़म खणी थो अचे, का कचहरी खणी थो अचे, अॻ में हुनजो ॿुधो। का बि ॻाल्हि हुजे, मां त खणी फ़ौतगीअ ते हीअ कचहरी कई। अगरि तव्हां मुंहिंजो हीउ किसो सम्झी विया आहियो, तव्हांखे सुठो लॻे त दोस्तनि सां शेयर कयो। काफ़ी अहिड़ा यतीम ॿार मूं ॾिठा जिन्हनि जा वालिद साहब फ़ौत थी वेंदा आहिनि, त उन्हनि खे मिट माइट दोस्त अज़ीज़ अकारब उहे वेठा चवंदा आहिनि, यार हीउ यतीम थी वियो, हीउ यार तबाह थी वियो, हीउ यार बसि छा कंदो, हाणे हेॾो सारो घर जो ॿारु हे कीअं हलाईंदो। इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां हुनजी दिलि किरी पवंदी, हू ज़माने सां कॾहिं न विड़ी सघंदो। पर तव्हां अगरि हुनजे पुठीअ ते हथु रखंदव, तव्हां हुनजे मथे ते हथु रखंदव, बाबा असां बि त नंढे हूंदे यतीम थियासीं। तव्हां पंहिंजा मिसाल ॾेई ॿुधायो, बाबा मां हेतिरो हुउसि, मुंहिंजो पीउ फ़ौत थी वियो, मां बि त ज़माने सां मुंहुं ॾिनो। बाबा ज़माने में सभिनी जा पीउ मरी विया। इन जो मतिलबु आहे त उहो ज़माने में हलणु फिरणु कमाइणु या उथणु विहणु छॾे ॾियनि, सॼी ज़िंदगी उन ग़म में वता बीठा हुजनि, कमज़ोर लॻा वेठा हुजनि, त बाबा मां यतीम थी वियो आहियां। यतीम तारीख़ मटाईंदा आहिनि। कंहिंजी सपोर्ट अगरि उन्हनि खे हुजे, तव्हांखे इलाही मिसाल अहिड़ा ॾेई सघां थो, पर कंहिं ॿिए वीडियो में ज़रूरु उन्हनि माण्हुनि जा नाला वठी मिसाल ॾींदुमि, तव्हां हैरान थी वेंदव। अगरि वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।